अजीत सिंधु दरिया में सखर बैराज वट पानी के वहकरनि में वाद जो सिलसिलो जारी है। वधिक तफ़सील लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेहरान टीवी के रिपोर्टर इनायत भट्टी। जी इनायत, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, सिंधु दरिया में पानी के वहकरनि जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। गुडू बैराज वटि विचोले दर्जे वारी बोर्ड बरक़रार आहे ऐं मां ॿुधाईंदो रहां त गुडू बैराज वटि 6 कलाकनि दौरान 9,535 क्यूसेक पाणी में वाह थी वियो आहे। गुडू बैराज वटि पाणी जी आमद 4,11,100 एकड़ क्यूसेक, जॾहिं त हेठियां जो वाकिरो आहे 3,98,901 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। बैराज वटि हेठिएं दर्जे जी जेका बोर्ड आहे उहा हलंदड़ आहे। बैराज वटि 6 कलाकनि दौरान 9,294 क्यूसेक पाणी में इज़ाफ़ो थी वियो आहे। हिन जेका सूरत हाल आहे, बैराज वटि पाणी जी आमद 3,50,060 क्यूसेक ऐं जेका निकाल आहे 3,23,950 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। कोटड़ी बैराज वटि बि नंढी बोर्ड जा जेके वहकिरा आहिनि उहे बरक़रार आहिनि। कोटड़ी बैराज वटि 6 कलाकनि दौरान 1,100 क्यूसेक पाणी में लाथ आई आहे। कोटड़ी बैराज पाणी जेका आमद आहे 2,35,013 क्यूसेक आहे। जेको निकाल आहे 2,31,763 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। ऐं मां ॿुधाईंदो रहां, पाणी जी वाध खां पोइ जेके सिंधुअ जे पेट में रहंदड़ जेके कचे जा माण्हू आहिनि उन जेका लॾ पलाण आहे पंहिंजी मदद पाण जारी आहे। कुझु जेके सिंध हुकूमत तरफ़ां जेके ॿेड़ियूं जेको आहे किराए ते कराई वयूं हुयूं, उन ॿेड़ियुनि जे ज़रिए बि माण्हुनि खे बचाव बंधन ते जेको आहे सो आंदो पियो वञे। जी इनायत, तव्हांजी महिरबानी।